खैरपुर का खबर शामिल कई पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक एसएसपी खैरपुर मीर रोयल खान खोसो जी हिदायतन ते डीएसपी फराज मेतलो, डीएसपी मैडम पारस, ए सेक्शन थाने जे एसएचओ दीदार अबड़ो, मुंशी आसिफ समो समेत पुलिस पार्टी के अंजुमन ताजरान खैरपुर के सदर आशिक अब्बासी से मुलाकात। ईद उल अज़हा की सिक्योरिटी प्लान, बाजार में सिक्योरिटी के बेहतर बनाने ते गालियों कई, बाजार जो दौरो कयो। उन मौके ते व्यापारी अगवान गुरमुखमल माखेजा, शाज़ेब अब्बासी, सहाफ़ी शाहिद नवाज़ सियाल, अली खान रिंद ऐं ॿिया मौजूद आ। उन मौके ते डीएसपी फराज मेतलो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त वापारियुनि ऐं शहरुनि जी हिफ़ाज़त के यकीनी बणाइण अवलेन फ़र्ज़ आहे। पुलिस अवाम जी ख़ादिम आहे। हुन चयो त खैरपुर ज़िले में अवाम पारां सहकार ते इंतहाई ख़ुशी महसूस थी रही आहे। खैरपुर जा माण्हू बाशऊर आहिनि जेकी पंहिंजे हक़ जे हासिलात लाइ पुरज़म आहिनि। बाशऊर शहरी तरक्की याफ़्ता मुआशरे जा ज़ामिन आहिनि।